अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलाम अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अला अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तकुन नारल्लती उइद्दत लिल काफिरीन वातियुल्लाह वर्रसूल लअल्लकुम तुरहमून वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहा अस्समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ यतमन्नतु उम्मती अन तकून अस्सनतु कुल्लहा रमज़ान सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा छॾे पंहिंजे कमकार खे वठ दाता जो दर छॾे पंहिंजे कमकार खे वठ दाता जो दर हित बि खटी दे हुत बि खटी दे जे राज़ी कई परवर
सिराज पोइ जन्नत तुंहिंजो घर जे अथई इश्क अल्लाह जो। बुलंद आवाज़ सां सिजो बिरी सिज उबरी सुबह छो पखिन खोला पर किन मेरा मोती मान काला किन मेरा कख अदातन के मिला लख जो आसरो अल्लाह में। बुलंद आवाज़ सां उठी आदि रात जो हथ में कलम खणी दिल चयो लिखा अरबीअ ते जुमला मन पवन रब खे वणी। ही लफ्ज़ सराज जा सुणी मन कराए दीदार दिल बर जो। मेरा सोहना नबी शाना वाला की सोहने दी मैं गल करा है उचिया माना वाला। ततड़े दी हुटरे जे जानी बादल सा करे देग जड़े रस्ते गुजरे जानी वण भी सलामी दे देग। चा सोने दामे ना ठरा है उचिया माना वाला। काबिल सरे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों भाइयों बुजुर्गों चौथों सिपारो सूरे आले इमरान मजा चंदा तू अवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर तिलावत कयूं। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकड़ी हदीस पाक जेका मकाम रमजान सां वास्तो रखे थी। रब करीम जे दर दुआ है त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद हरोसे असां समूरन खे कुरान अज़ीम जे दसल गाल्हिन जे मथां रब सही अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी अदा सईद अहमद साहब जो जानी माली तावन रब ताला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मकबूल फरमाए। वरी हिक भेरो ॿीहर अवां जे हिनी मुहल्ले जी मस्जिद जे अंदर दोस्तन जे इसरार ऐं सिक भरे सॾ ते इल्मी ऐं फिक्री कुरान जी कचहरी जी इन महफ़िल में रब पाक अचण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफ़िल में वियूं मेन मक़सद अमल आहे। जे मां मुंड में अर्ज़ कयो अदेजन खे तो मां भी तकरीबन हफ्तो खन निकतलुसि। वरी बलोचिस्तान रात आज सांगड़ सजी रात सफ़र कयो आहे। सुबह करमपुर प्रोग्राम हो सुबह जी नमाज़ खैरपुर पढ़ी कलाक निंड कई आहे। पोइ असांजी तबियत आहे चवंदा आहियूं त हर को ख़र्च थो करे कंहिंखे धोखो न अची वञे। पोइ जेको हाल आहे हाज़िर थियूं अल्लाह पाक जेके जुमला चवाए रब अल्लाह मूंखे भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अवां खे भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मेन मक़सद अदा इहो आहे। ये कुरान जा प्रोग्राम ही कुरान जा जलसा ही दीनी कचहरियों महफिलियों इन जे करे बस सजाईंदा आहियूं त मन अल्लाह जी ज़ात कंहिं न कंहिं तरीक़े सां राज़ी थी पई। अल्लामा नोवी रहमतुल्लाह जो किताब आहे रियाज़ुस सालिहीन। उनमें हिकिड़ो बाबा बाबुल खौफ मिन अल्लाह ताला उनजो उनवान है बाबुर रजा। उन्हीं बाब जो मां मुतालो कयो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कामयाब थियण जो तरीक़ो ॿुधाया। सजन फरमाया अगर को रब जो बानो चाहे थो मां दुनिया में भी कामयाब थियां आखिरत में भी कामयाब थियां। सजन फरमाया त उहो इंसान पंहिंजे अंदर ॿ सिफ़तूं पैदा करे। घणियूं बा हिकड़ी आहे खौफ़े खुदा बी वरी रब में उम्मीद। या तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे रसूलुल्लाह फरमायो
अल्लाह जो भव ऐं रब में उम्मीद या ईमान जी निशानी है, या ईमान जी निशानी है। हाने तव्हां असांजे दिल में खौफ वाली सिफत निकरी वई आहे, बाक़ी उम्मीद कायम आहे। ही ना बा चवंदा आहियूं बाबा ला गफूर रहीम, रब तो गफूर रहीम। अल्लाह तो फरमाए मां रहमान भी आं, रहीम भी आं, कहार भी आहियां। रब तो फरमाए बाना मोटिया मुझे दरवाजे ते मां कावड़ जी पयो मां। अल्लाह तो फरमाए को मां कबीले जी गाल न कन्या, दुनिया तो नक्शो मिटाए छॾींदो। अल्लाह में उम्मीद भी, रब में भव भी, इहा बा ईमान जी निशानी आहे। के चवण वारे चयो जेकॾहिं भव पैदा थींदो त उम्मीद न रहंदी, जेकॾहिं उम्मीद आहे त भव न रहंदो। इहे ॿ शयूं गॾु कोन थींदियूं। पर ईअं कोन्हे, हिकिड़ो मदरसे जो तालिब इल्म आहे, स्कूल जो तालिब इल्म आहे, पेपर जी तयारी कंदो, भव बि थींदो आहे, अलाए फेल न थी पवंदुमि, अबो अमा नाराज़ थी पवंदा, उस्ताद नाराज़ थी पवंदा, पर पंहिंजे महिनत ते चवंदो आहे रखो त अलाह ते, अलाह कंदो कामयाब थींदुसि। उम्मीद भी हूंदी आहे त भव भी। डॉक्टर ते वेंदा आहियूं फलाणी बीमारी आहे टेस्ट थींदी, वेंदा आहियूं भव भी हूंदो आहे त वरी उम्मीद भी, अलाह कंदो बीमारी खां आजो थींदुसि। भव भी त उम्मीद भी थींदी आहे। हज़रत उमर जो ज़मानो आहे। अल्लाह अकबर कबीरा, पाक नबी इमामुल अंबिया जनाब रसूलुल्लाह जो सहाबी हज़रत उमर नजर तक जा। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाई दो पिया अगर जहन्नम जे अंदर पेरों पेरों सस हो जा त मतामा उमर हो जा। हाँ रब में भव भी एडो पर उम्मीद भी एडी आहे। हज़रत उमर को फरमाए अगर जन्नत के अंदर पेरों पेरों सस हो जा त मतामा उमर हो जा। रब में भव भी एडो वरी उम्मीद भी एडी आहे। अल्लाह अकबर कबीरा। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आहे। हिकिड़ो नौजवान पैगंबर जो सहाबी बीमार थी वियो। दिलबन नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछण जे लाइ पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए कैफ तजिदुका, कीअं महसूस कंदो पियो आहे अलालत वारी हालत में, बीमारी जे बिस्तरे ते। नौजवान हुजूर के जवाब ॾींदो पियो आहे अर्जुल्लाह व इन्नी अखाफ ज़ुनूबी। नज़र तक जा नौजवान अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान